नाले तां कोई जिरगो थियो आहे अवां जे नाले तां सरदार जंगीर ख़ान जे नाले तां मनसूब थिए थो, छा हक़ाइक़ आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, न को इहो जिरगो थियो आहे, न को इहो 15 साल अॻु, न पर 22 साल अॻु था चवनि। उहे के माण्हू मुआ हुया ॿ, उहे बि जेके आहिनि पंहिंजो जेका असां पढ़ियो आहे हिन में। बाक़ी KTN वारी का ज़ाती कावड़ आहे त हाणे उहो ॿुधाए त अलाए कहिड़ो उनखे मां नुक़सानु ॾिनो आहे। बाक़ी रहियो साल त फोटेज जेके ॾिना अथई, जेके फ़ोटू ॾिना अथई, उहे बाबल खाना जे बंगले जा ॾिना अथई। फ़ैसिलो वरी मारफाणियुनि जो लिखियो अथई। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उहो कूड़ खे थोरो सही नमूने लिकाए त सही न। कूड़ बि एॾो ओपन त न हणिजे जेॾो जेको आहे हुन KTN में ॾेखारियो आहे कूड़। उन्हनि जेके जेके फ़ोटू ॾिना अथई, न को अहिड़ो चोर जो फ़ैसिलो असां कयो आहे, न चोर जे फ़ैसिले जी असांखे ख़बर आहे। अलाए कहिड़े हिसाब सां, अलाए कीअं ख़्वाबु लधो, अलाए छा कयो, असांखे ख़बर न आहे हिन शइ जी। अच्छा सर, अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला जेके आहिनि उहे ड्राइंग रूमनि जे अंदरि थींदा आहिनि, ऐं ड्राइंग रूमनि खां पोइ जेकॾहिं सिक्योरिटी उहा का आउट थींदी आहे त पोइ फुटेज जेका ॿिया ई मसनूई तौर ते रखी सघजनि था। अदा इहो त ड्राइंग रूम में जेकॾहिं अंदरि थियनि था त उन जो को सबूत त हुजे न। उन जो को तव्हां वटि लिखत आहे त मां फ़ैसिलो कयो ऐं जेको आहे पंहिंजो चोरनि जो फ़ैसिलो थियो, कहिड़नि चोरनि जो थियो, कंहिंसां थियो, 22 साल अॻु में को माण्हू मरे थो, या हिन खे कहिड़ी पक ई त उहे जेको थियो त उहो चोरनि जो फ़ैसिलो कहिड़नि चोरनि जो, नाला ॿुधाए, असांखे त का ख़बर कोन्हे त चोरनि जो फ़ैसिलो मां न कयो आहे। अच्छा सर, जेके मारफाणी बिरादरीअ जा माण्हू आहिनि उन्हनि जो तक़रीबन कुझु ड्राइंग रूमनि जे अंदरि कुझु अहिड़ा फ़ैसिला 2-3 ॿिया बि थिया आहिनि, ऐं मारफाणी बिरादरीअ खे इन पासे जे फेवर मिले थी घणी, त अवां छा था सम्झो त इहो मारफाणी बिरादरीअ सां ख़ासि को सरदारनि जो को तालिक़ आहे, का मोहबत आहे? अदा ईअं त ॾिसो न, असां वटि तव्हांजे क़ौम जे लाइ, पवरनि जे लाइ चवंदा आहिनि त उन्हनि खे घणी फेवर थी मिले, उहे ॾाढा मुड़ुस आहिनि। अहिड़े ई नमूने तव्हां वरी मारफाणियुनि जे लाइ था चओ, मारफाणी सभु चोर त न आहिनि न, न को सभु हुन में ॾोहारी आहिनि। मारफाणी चङा बि आहिनि, मारफाणी उताकनि वारा बि आहिनि, मारफाणी वॾेरा बि आहिनि। उन में जेकॾहिं 2 चोर बि हूंदा त उन में का अहिड़ो मसइलो त कोन्हे। उहे हर क़ौम में थियनि था चोर लोफर, हाणे सभु मारफाणी चोर लोफर त न आहिनि न। बाक़ी हाणे असां न उन्हनि जी को चोरनि जो हुननि असांखां न को फ़ैसिलो करायो आहे। बाक़ी इहो ज़रूरु आहे त आग़ा जान अख़्तर साहिबु रिटायर सेक्रेटरी आहे, असां उतां टपियासीं, हुन चयो साईं अचो मां वटि बि जेको आहे चांहि पीओ। असां इन इलेक्शन जो सिलसिलो बि हले थो, पोइ मिड़ई असांखे वर्क बि करणी कोन्हे, उन हिसाब सां जेको आहे पंहिंजो असां कंहिं दोस्तनि वटि जेकॾहिं का चांहि पीअण वञूं था या को सलाह मशवरो कयूं था त हाणे उन में को ॾोह त कोन्हे। अच्छा सर, इहे जेके फ़ैसिला थियनि था ख़ासि करे जेके आहिनि अॼुकल्ह उहे SP साहिब जे डायरेक्शन ते ॿुधण में अचे थो पिया थियनि था। अदा कई SP साहिब जे डायरेक्शन ते नथा थियनि, कई अहिड़ा कोर्टुनि जे डायरेक्शन ते बि थिया आहिनि, कोर्टुनि लेटर लिखिया आहिनि, उहे सरदारनि फ़ैसिला कया आहिनि। SP साहिबु कोशिशि करे थो, जेकॾहिं उन्हनि खे टोटल SP साहिबु सॼो ज़िले खे त मारे न छॾींदो न, या सॼी क़ौम खे त मारे, कंहिं बि क़ौम खे न मारींदो न। के अहिड़ा माण्हू लोफरनि ते लोफर मारिया बि अथऊं, 100-125 माण्हू शिकारपुर में मुआ बि आहिनि, पर किन जा जेकॾहिं फ़ैसिला थियनि था, फ़ैसिलनि ज़रिए मसइला हल थियनि था, त ज़ाहिर आहे SP बि सपोर्ट कंदो, उनखे असां बि कंदासीं त कोशिशि कयूं था त फ़ैसिला थियनि। अच्छा सर, एज़ ए सरदार, चीफ सरदार, अवां जो छा मौक़िफ़ आहे जेकॾहिं कोई चोरी कंदे मरी वञे त उनजे हवाले सां तव्हां वटि छा फ़ैसिलो? अदा चोरी कंदे हमेशह चयो अथऊं त चोर मोह कुतो मोह, जे चोरीअ जा हिकिड़ा क़िस्म आहिनि। तव्हां प्रेस जा दोस्त को दग में मरे बि तव्हां उनखे चोर था चओ, जेकॾहिं को पंहिंजे घर में मरे बि उनखे चोर था चओ। उन ते साबित हिकिड़ो माण्हू आहे, हाणे तव्हां पाण ॿाराड़ीअ माण्हू आहियो, तव्हांजे ॻोठ खां ॿाहिरों माण्हू टपनि था, तव्हांजा चौकीदार आहिनि, उन सां मुक़ाबिलो थी पियो, उनखे मारे विधो आहे, त उहो त चोर त न चइबो न। चोर उहो चइबो आहे जो ॻोठ में टपी अचे, लोड़ो अची भञे, या घर में अंदरि मारे विझोसि, उहो बि ॻाल्हियुनि सां साईं चोर थींदो आहे न। ईअं सभ खे चोर असां नथा चई सघूं। तव्हां बि महिरबानी कयो, सिंधी मीडिया सभु। बाक़ी मां इन जे ख़िलाफ़ु आहियां। चोर मोह घर में अची अंदरि मरे थो, लोड़े में अंदरि अची चोरी कंदे मरे थो, चोर मोह कुतो मोह। बाज़ारि त ईअं थो थिए न सर, त चोर जेकॾहिं या ॾोहारी घर में घिरनि था, धाड़ो हणी फुर हणी जॾहिं ॿाहिरि निकिरनि था त मुक़ाबिलो त ॿाहिरि थिए थो न। साईं मुक़ाबिलो ॿाहिरि थिए थो त हुन वारदात हूंदी आहे न, हुन लोड़ो पटियईं, खाटरो हयईं, का शइ त थींदी आहे न। इन पंहिंजूं दुश्मनियूं पाइण जे लाइ वञी ॿनीअ में कंहिंखे मारे थी, मुंहिंजी चोरीअ ते हुयो, उन्हनि शयुनि खे ॿुधणो पवंदो आहे, त साफ़ु करिणो पवंदो आहे। अॻे त इन कारोकारी बि ईअं हूंदो हो न, बसि हुन 80 साल जी माई आहे, 16 सालनि जे छोकिरे सां कारी करे छॾी त कारी थी वई। अॻु में ईअं हुयो, बसि थी वई त थी वई, मुड़ुस कई त थी वई। हाणे ईअं न आहे,
हाणे असां उन्हनि खे चऊं था बाबा न वेही उन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधूं त वाक़ई आहे इहा शइ न आहे इहा शइ। काफ़ी शयूं अहिड़ियूं ग़लति हुयूं, हाणे असां उन्हनि खे दुरुस्त था कयूं त उन्हनि खे ॿुधणु खपे ॿिन्ही धुरनि खे। इलेक्शन जे हवाले तां एज ए ज़िला चेयरमैन ऑफिस बेरर्स जे हवाले तां ॿुधो त इलेक्शन कमीशन जेको आहे उहो नोटिस वरितो आहे त उहे जेके आहिनि सियासी वर्क में हिसो न वठनि। जॾहिं त तव्हां जो कुझु सोशल मीडिया ते अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं बि आहिनि त तव्हां वर्क में आहियो। साईं मां वर्क काई बि न कई आहे, बाक़ी मूंखे एज़ ए जनरल सेक्रेटरी उहिदो आहे पीपल्स पार्टी जो। मां अहिड़नि खे हाणे जीअं योम तासीस जो प्रोग्राम हो कल्ह, उन में असां कीअं न वेंदासीं, उन में त वञिणो आहे एज़ ए पार्टी वर्कर बि, पार्टी जो उहिदो बि, उन्हनि में वञूं था। बाक़ी जेकॾहिं माते पाबंदी आहे, मूंखे नोटिस आयो, मां उन जो जवाबु ॾिनो, पाण पेश थियुमि, उहो सॼो मां हुते थी आयो हुउसि उतां। ऐं उनखां बाद में जेको आहे सो पंहिंजो अहिड़ी का ॻाल्हि आहे कोन। बाक़ी ज़ाहिर आहे इहा हाणे असां त हमेशह, मां पाण एज़ ए डिस्ट्रिक्ट चेयरमैन आहियां, मां पाण तीर जे निशान ते खटी आयो आहियां, पार्टी जो वर्कर बि आहियां। हाणे इहो त इलेक्शन कमीशन खे बि सोचणो खपे ऐं पंहिंजो बाक़ी जेकॾहिं उनजो हुकुम आहे त असां उन हुकुम मुताबिक़ वर्क में कोन था वञूं। मुंहिंजा ॿाहिरि वञनि था, मुंहिंजा सभई दोस्त वञनि था, सौट वञनि था, सभु जेके आहिनि से पंहिंजो उन्हनि सां आगा साहब जन सां गॾु आहिनि, दिली हमदर्दियूं बि गॾु आहिनि ऐं उहे रहंदियूं इनशाला उन्हनि सां।